असां सब फलस्तीन बराबर जा शरीक आहियूं जिन ठंडे वाला हेॾे खुदा जे कोई उस्ताद पैगंबरी पेशे सां वास्तो थो रखे पंहिंजी ड्यूटी जे दौरान उस्ताद परे परे इलाइक़नि में वञनि था त हुनखे तमामु घणियूं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो थो पए। हाणे असांजो उस्ताद सलीम जमाली साहब जेको हींअर ताज़ो न्यू GST अपॉइंटमेंट आहे, रेगुलर टीचर आहे, उहो पंहिंजे स्कूल खां वापसी खां अची रहियो त उन खां कुझु नामालूम माण्हुनि मोटरसाइकिल चोरी उन खां फुर कयनि ऐं उन खां पोइ उन खां जो कीमती सामान लैपटॉप ऐं उन खां पेमेंट हुई, कैश हुई ऐं मोबाइल हुई, उहा फुर थी वई। इन खां जंहिंमें हिकु महीनो गुज़री वियो आहे, NC दाख़िल थी चुकी आहे जोई थाणे ते। SHO जी अदम दिलचस्पी ऐं SSP साहब सां मुलाक़ात थी आहे। ख़ुदा रा उस्ताद जो सामान वापसि मोटाए ॾियो। हिन मुआशरे जो जेको मेन किलो आहे उस्ताद आहे, उस्ताद बि महफ़ूज़ न आहे त आम माण्हू सां कहिड़ो असरु हूंदो। असीं अपील था कयूं हायर अथॉरिटी खे, ख़ुदा रा उस्ताद सां जेको फुर थियल सामान या जेका बि चोरी थी आहे हुनजी उहो महिरबानी करे मोटाए ॾिनो वञे, वॾी महिरबानी है कि हम गस्ता महसर से ताल्लुक़ रखते हैं और हमारी उस्ताद यूनियन SSP साहब से 5 दफ़ा मुलाकातें भी की और SSP साहब ने SHO जोई को कहा कि बाबा ये जो टीचर सलीम जमाली है उसका जो भी सामान है उसको वापस करवाएं। तकरीबन 3 मरतबा SHO जोई को बुलाया गया कि बाबा चोरी का सामान वापस दो। जब भी हमारे टीचर जोई के उस्ताद, जोई के ताल के सदर मंजूर लाशारी साहब उसके वफद SHO जोई से मिलने गए तो SHO जोई उससे मिलने को तैयार ही नहीं था। इसलिए हम SSP साहब को अपील करते हैं, IG साहब को अपील करते हैं, DIG साहब को अपील करते हैं। हम जो उस्ताद जो ड्यूटी को जाते हैं, हमें अमन अमान का बहुत बड़ा मसला है। हमारे टीचर्स को का सामान भी चोरी वारदातें होती हैं। हम बहुत परेशान हैं, हमें तहफ़्फ़ुज़ भी दिया जाए और जो भी हमारा सामान है वो उसको वापस किया जाए। सलीम साहब खां जेको असांजो उस्ताद आहे GST चीनी में, उन खां मोटरसाइकिल, लैपटॉप ऐं कीमती सामान ड्यूटी जे दौरान फुर कयो वियो आहे। जॾहिं त 5 दफ़ा SP साहब सां असीं मिली चुका आहियूं त ख़ुदा रा उस्तादनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियो, तूं पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियनि। पर अफ़सोस आहे त 5 दफ़ा मिलण जे बावजूदु SHO जोई कंहिं बि क़िस्म जो तारुक नथो वठे, न ई वरी को असां सां सहकार थो करे, न वरी को उस्ताद जो सामान वापसि मिलियो आहे। असीं इंतिज़ामिया खे ॿुधाइण था चाहियूं त अॼु असीं प्रेस क्लब ते आया आहियूं, सुभाणे असीं पूरी सिंध में कॉल ॾींदासीं। जेसीं ते उस्ताद खे सामान वापसि नथो मिले असीं सभई उस्ताद चुप करे कोन वेहंदासीं। असांजो मुतालबा आहे त फौरी गिरफ़्तार कयो उस्तादनि खे। SHO है, इसको हटाना चाहिए। हमें नहीं चाहिए, कोई भी हमें रिस्पॉन्स नहीं दे रहा है। इस जोई SHO को हटाना पड़ेगा और हमारा जो भी सामान है उसको रिकवर दे दो। SSP से DIG साहब से अपील है कि हमारा सामान उस्ताद सलीम का सामान जो भी है और जो ही SHO को डिसमिस किया जाए।